रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे सामीन खे सिक ऐं प्यार भरियो सलाम क़बूल हुजे। अॼु 20 मई 2018 आचर जो ॾींहुं बमुताबिक़ 4 रमज़ानुल मुबारक 1439 हिजरी। अवां जे पसंदीदा प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में मां आहियां अवां जो मेज़बान फाज़िल चन्ना। कराची खां कश्मीर ताईं जो अहम ऐं ताज़ियूं ख़बरूं साण करे हाज़िर ख़िदमत आहियां। अॼु जी अहम ख़बर आहे त काल सिंध असेंबलीअ में माली साल 2018 ऐं 19 जी बजट ते 6 ॾींहं बि बहस जारी रहियो, जंहिं दौरान बजट ते बहस घटि सियासी तक़रीरूं वधीक थियूं। ॿ ॾींहं अॻु MQM जे मोहम्मद हुसैन तरफ़ां सिंध उदेश अॻियां MQM रुकावट हुअण जे दावा जो जवाबु ॾींदे सक़ाफ़त खाते जे वज़ीर सरदार शाह चयो त हिते GM सैयद जी सिंध यूनिवर्सिटीअ में मुजस्मे ख़िलाफ़ ॻाल्हायो वियो, पर उन खे ॿुधाइण चाहियां थो त GM सैयद जी सालगिरह वारी तक़रीब में मुतहदा जो बानी बि शिरकत कंदो। उनखे रोकियो हा त हू न वञे हा। चवनि था त सिंध उदेश अॻियां MQM रुकावट आहे। सिंध उदेश अॻियां MQM न पर भुट्टो ऐं PP रुकावट आहे। पाकिस्तान लाइ पहिरियों ठहराव सिंध असेंबलीअ में GM सैयद आंदो हो। पहिरियां हिन जो सिंध असेंबलीअ मां नालो कढो। जेकॾहिं सिंध असेंबलीअ मां नालो नथा कढे सघो त सिंध यूनिवर्सिटीअ मां बि हिन जो मुजस्मो नथो हटाए सघिजे। हिन चयो त हिते नामालूम अफ़राद ऐं ख़िलाई मख़लूक ॿियूं बि केतिरियूं ॻाल्हियूं कयूं। रिकॉर्ड दुरुस्त करण लाइ ज़रूरी आहे त सच ॻाल्हायूं। उर्दू वारनि तअसुब जूं ॻाल्हियूं कंदड़नि खे ॿुधाइण चाहियां थो त मिर्ज़ा ग़ालिब खां बि अॻु सिंध में सचल सरमस्त उर्दू में शाइरी कई हुई। सरदार शाह जॾहिं हिंदुस्तान टाइम्स जे इंडिया में तक़रीब दौरान मुतहदा बानी तरफ़ां पाकिस्तान खे ब्लेंडर सॾण वारी ॻाल्हि कई त मुख़ालिफ़ धुर अॻवान ख़्वाजा इज़हारुल हसन उथी बि एतिराज़ कयो, जंहिं ते सरदार शाह हिन खां सवाल कयो त तव्हां संदसि बचाव करे रहिया आहियो। उन बैदि ख़्वाजा वेही रहियो। बजट ते तक़रीर कंदे सूबाई वज़ीर सईद गनी चयो त केरु साबित करे त लाड़काणे लाइ 10 सालनि में 90 अरब रुपया रुगो मुख़्तस थिया आहिनि त मां सियासत छॾे ॾींदुसि। हिन वधीक चयो त शहीद भुट्टो सां मनसूब कयल उधर तुम इधर हम वारी ख़बर लॻाईंदड़ अब्बास अतर पाण वज़ाहत कई हुई त शहीद भुट्टो ईअं न चयो हो, पोइ बि कूड़ी प्रोपेगेंडा अञा ताईं जारी आहे। हिन चयो त नई सूबे लाइ आइन में तरीक़ेकार मौजूदु आहे। तव्हां में ताक़त आहे त उन तहत ठहराव आणियो, बहस करायो। हिन चयो त असांजी हुकूमत खां अॻु कराची में रुगो भत्तेखोरी, ॿोरी बंद लाश, टारगेट किलिंग ऐं हड़तालूं हुयूं। सूबाई वज़ीर ॼाम महताब ॾहर चयो त अॻूणी हुकूमत में तइलीम खाते सां ज़ुल्म कयो वियो। हिकिड़े ॻोठ में 23 स्कूल ठाहिया विया। हिन ॿुधायो त 2008 खां सिंध जे 3000 स्कूलनि में वॉशरूम न हुआ। हाणे 14,000 अहिड़ा स्कूल आहिनि। 26,000 स्कूलनि में पाणी न हो। हाणे अहिड़ा 18,000 स्कूल बचिया आहिनि। सिंध वाहिद सूबो आहे जंहिं छोकिरियुनि लाइ कैडेट कॉलेज ठाहियो आहे। जवाब में MQM जे फैसल सब्ज़वारी चयो त तइलीम ऐं सिहत खाते जे 10 महीननि में 20% बि तरक़ियाती बजट ख़र्च न आहे थी। तइलीम वारो वज़ीर फ़ख़ुर सां ॿुधाए थो त 10 साल हुकूमत खां पोइ 18,000 स्कूलनि में पाणी न आहे। 14,000 स्कूल वॉशरूमनि खां महरूम आहिनि। जेका हुकूमत 10 सालनि में स्कूलनि अंदरि ॿारनि खे वॉशरूम नाहे ॾेई सघी, इहा ॿियो छा करे सघंदी। हिन चयो त PPP सरकार 10 सालनि में तरक़ियाती बजट लाइ 1500 अरब रुपया रखिया, पर शहरी इलाइक़नि में को कमु नाहे थियो। शहरी इलाइक़नि सां तअसुब पुरस्ताणो रवियो रखियो वियो आहे। सूबाई वज़ीर ॼाम ख़ान शोरे चयो त अॻूणो सिटी नाज़िम जे दौर में 300 अरब रुपया ख़र्च करण जूं ॻाल्हियूं कयूं वञनि थियूं। उहे पैसा कराची ते ख़र्च न पर लंडन विया हूंदा।
ख़र्च थियनि हा त अॼु कराची जी सूरत हाल ॿी हुजे हा। सूबाई वज़ीर सैयद नासिर शाह चयो त तरक़ियाती कम मुख़ालिफ़ धुर खे नज़र नथा अचनि। PPP हुकूमत रिकॉर्ड कम कराया आहिनि। सिंध सूबो वाहिद सूबो आहे जंहिं लेबर पॉलिसी ॾिनी आहे। हिन चयो त थर जे करे समूरे मुल्क खे फ़ाइदो थींदो। थर में केर बि मुतासिर न आहे। थर में कोयले मां फ़ाइदो हासिल कंदड़ आहिनि। हिन ऐलान कयो त कराची जी या जल्द ॿियनि शहरनि में बि पीपल्स बस सर्विस शुरू कई वेंदी। सूबाई वज़ीर इमदाद पिताफ़ी चयो त 2013 जे चूंडनि में मुख़ालिफ़नि खे उम्मीदवार ई न मिलिया। हिन भेरे बि ईअं ई थींदो। मुख़ालिफ़ धुर चोर दरवाज़े खां इक़्तिदार में अची सघनि था। हिन वधीक चयो त सिंध जे माण्हुनि खे जाइल सॾींदड़नि जे लीडर सिंधी माण्हुनि खे रिढूं ऐं ॿकरियूं सॾियो हो। उन्हनि मां कहिड़ी उमेद रखी सघिजे थी। हिन चयो त सिंधी माण्हू जाइल हुजनि हा त हिते बि तालिबान पैदा थियनि हा। हिन चयो त कराची कंहिं वक़्त में इल्मु ऐं अदब जो शहर हो जेको MQM ठहण खां पोइ दहशतगर्दनि जो शहर बणिजी वियो। हिन ज़ुल्फ़कार मिर्ज़ा ते तनक़ीद कंदे चयो त उनखे शर्म अचणु घुरिजे। शहीद भुट्टो कॾहिं मरी नथो सघे। फे लीग जे पार्लियामानी अॻवान निंद कुमार सूबाई वज़ीर मंज़ूर वसाण ते तनक़ीद कंदे चयो त मां व्याज खाईंदो आहियां न ई करप्शन में मुलवस आहियां। मंज़ूर वसाण घोड़नि जे रेस बाबति ग़लति बयानी कई। हिन चयो त हीउ बजट अवाम न पर हुकुमराननि ऐं कामरनि जी बजट आहे। 400 अहिड़ा मनसूबा आहिनि जेके 10 सालनि में बि मुकमल न थी सघिया। हिन चयो त काबीना में वेठल वज़ीर रुगो नाले जा वज़ीर आहिनि। हिननि जा खाता को ॿियो पियो हलाए। सकावत खाते तरफ़ां प्रोग्राम कराए रुगो कमीशन वरिती पई वञे। सिंध दुश्मन रिथा ज़ुल्फ़काराबाद ऐं कालाबाग डैम खे क़बूल न कंदासीं। हिन चयो त तइलीम खाते में एमरजेंसी लॻाई आहे त सूबाई वज़ीर पंहिंजा ॿार बि सरकारी स्कूलनि में मोकिलीनि। मिनरल वाटर बदिरां उहो पाणी पी ॾेखारियो जेको आम माण्हूअ खे फ़राहम कयो था। अहम ख़बर आहे त वज़ीर आज़म हाउस में क़ौमी सलामती कमेटीअ जो इजलास थियो जंहिंमें फाटा खे जल्द ख़ैबर पख्तूनख्वा में ज़िम करण ते ज़ोर भरियो वियो। उन मौक़े ते सलामती कमेटी फाटा खे ख़ैबर पख्तूनख्वा में ज़िम करण जी तौसीक़ कई। इजलास जे बदरनामे मूजिबि क़ौमी सलामती कमेटी फाटा जे इंज़माम सां गॾु इंतज़ामी ऐं अदालती ढांचे जे क़ानूनी मामलनि खे बि मुकमल करण जी हिदायत कई। कमेटी फाटा लाइ इज़ाफ़ी फंड जी फ़राहमी ईंदड़ 10 सालनि लाइ यकीनी बणाइण जी बि हिदायत कई ऐं चयो त उन ॻाल्हि खे बि यकीनी बणायो वञे त उहे फंड कंहिं ॿिए इलाइक़े में इस्तेमालु न थियनि। पधिराई मूजिबि क़ौमी सलामती कमेटी आज़ाद कश्मीर ऐं गिलगित बल्तिस्तान हुकूमत जे माली इख़्तियारनि ऐं मुअसर इंतज़ामी अथॉरिटीअ जे डिवोल्यूशन ते बि इतफ़ाक़ कयो। ज़रियनि मूजिबि इजलास में लाइन ऑफ कंट्रोल ते भारतीय फ़ौज जे चिड़ ॾियारींदड़ फायरिंग वारनि वाक़िअनि ऐं मासूम शहरियुनि जी शहादत ते ॾुख जो इज़हार कयो वियो। ज़रियनि मूजिबि इजलास में मुल्क जे घरू ऐं सरहदी सिक्योरिटी वारी सूरत हाल समेत ताज़नि दहशतगर्दनि वारनि वाक़िअनि ते बि ग़ौर वीचार कयो वियो। इजलास में सिक्योरिटी फोर्सिस ते हमलनि जी मुज़म्मत ऐं कर्नल सोहेल आबिद ऐं ॿियनि अहलकारनि जी शहादत ते अफ़सोस जो इज़हार कयो वियो। इजलास में ख़िते ऐं ओलह ओभर सरहदी सिक्योरिटी जी सूरत हाल ऐं दहशतगर्दीअ ख़िलाफ़ हलंदड़ कार्रवाई तोड़े ऑपरेशन रद्दुल फ़साद जे नतीजनि जो बि जाइज़ो वरितो वियो। जॾहिं त वज़ीर आज़म शाहिद ख़ाक़ान अब्बासी फ़लस्तीन जे मामले ते थींदड़ OIC जे हंगामी इजलास में शिरकत बाबति कमेटीअ खे एतमाद में वरितो। उनखां सवाइ फाइनेंशियल एक्शन टास्क फोर्स जे हवाले सां दहशतगर्दनि जे माली मुआवनत रोकण वारनि क़दमनि ते बि ब्रीफिंग ॾिनी वई। ज़रियनि मूजिबि इजलास में माली ट्रांज़ेक्शन जे फुल प्रूफ निज़ाम जे बारे में वरितल उपाउनि ते बि ब्रीफिंग ॾिनी वई। वज़ीर आज़म हाउस में थींदड़ इजलास में चेयरमैन जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी समेत टिनी फ़ौजुनि जे सरबराहनि DGISI ऐं अहम वफ़ाक़ी वज़ीरनि शिरकत कई। जॾहिं त वज़ीर आज़म शाहिद ख़ाक़ान अब्बासी ऐं कमेटी मेंबरनि वज़ीर आज़म हाउस में ई इफ़्तार कयो। इफ़्तार जे वक़फ़े खां पोइ इजलास ॿीहर शुरू थियो। यादि रहे त क़ौमी सलामती कमेटीअ जो हलंदड़ हफ़्ते घुरायल ही ॿियो इजलास हो। हिन खां अॻु
14 मई ते पुण इजलास घुरायो वियो हो। अहम ख़बर आहे त सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जे चीफ जस्टिस मियां साकिब निसार ख़िलाफ़ सुप्रीम जुडिशल काउंसिल में रेफरेंस दाख़िल कयो वियो आहे। पेशावर सां तालुक़ रखंदड़ वकील अली अज़ीम आफ़रीदी दाख़िल कयल रेफरेंस में मौक़िफ़ इख़्तियार कयो आहे त इस्लामाबाद हाई कोर्ट जे जज जस्टिस मियां गुल हसन औरंगज़ेब जी मुक़ररी ग़ैर आनी तरीक़े सां थी आहे। मथसि दाख़िल कयल केस खे ॿी बेंच ॾांहुं रेफर करण बदिरां चीफ जस्टिस साकिब निसार जे ज़ाती चैम्बर में ॿुधो वियो, जॾहिं त मुंहिंजो मौक़िफ़ ॿुधण बिना ई चीफ जस्टिस केस ख़ारिज करे छॾियो। अली अज़ीम एडवोकेट जो चवणु आहे त चीफ जस्टिस पंहिंजे चैम्बर में सवाल कयो त छा तव्हां इस्लामाबाद हाई कोर्ट जे अॻूणे जज अज़ीम आफ़रीदी जा पुटु आहियो, जंहिंजो जवाबु मूं हा में ॾिनो त चीफ जस्टिस केस ॿुधण खां इनकार करे छॾियो। रेफरेंस में चयो वियो आहे त चीफ जस्टिस पंहिंजे अख़्तियारनि जो नाजाइज़ इस्तेमालु करे रहियो आहे। केस खे ॿियनि बेंचनि ॾांहुं रेफर न करणु सुप्रीम कोर्ट जे जजनि ते चीफ जस्टिस जो अदम एतमाद आहे। रेफरेंस में चयो वियो आहे त चीफ जस्टिस साकिब निसार मूंखां शुनवाईअ जो हक़ खसियो आहे। चीफ जस्टिस ख़िलाफ़ 51 सिफ़नि ते ॿुधल रेफरेंस आइन जी आर्टिकल 209 तहत दाख़िल कयो वियो आहे। रेफरेंस में 13 सवाल कंदे सुप्रीम जुडिशल काउंसिल खां मामले में मुदाख़लत करण जी इस्तदा कई वई आहे, जॾहिं त रेफरेंस में ॿियनि जजनि ख़िलाफ़ सुप्रीम जुडिशल काउंसिल में शुनवाई हेठि रेफरेंसिस जो बि हवालो ॾिनो वियो आहे। अहम ख़बर आहे त रोड़ीअ थाणे जे छुआरा मंडी चौक ते मुक़रर पुलिस एहलकारनि जी हिरासत दौरान मुबैना तशदुद में क़तल थी वियल सूबो देरो तइलके जे ॻोठ चक वारियासो रहवासी पोरित मुमताज़ उर्फ़ मंगण पुट साहिब ख़ान मंगणे जो क़तल केस रोड़ी थाणे ते दाख़िल कयो वियो आहे। छंछर राति देर सां मक़तूल मुमताज़ जे भाइटे मोहम्मद पीरल जी फरियाद ते गुनाह नंबर 69/2018 ऐं कलम 302 ऐं 365 तहत दाख़िल कयल केस में छुआरा मंडी चौकी इंचार्ज ASI फारूक जागीरानी, ॿिनि एहलकारनि लीमू ख़ान ऐं मोहम्मद नवाज़ भट्टी ऐं सवामी ट्रेंडर्स जे मालिकनि गंगूमल ऐं हरूमल खे जवाबदार नामिज़ कयो वियो आहे। FIR में फरियादी जो मौक़िफ़ में लिखियो वियो आहे त मुमताज़ मंगणे जो सवामी ट्रेंडर्स जे मालिकनि गंगूमल ऐं हरूमल वटि पोरियो कंदो हो। उजरत मुआमरे ते अणबणत तां 17 मई ते ॼाणायल वापारियुनि छुआरा मंडीअ चौकीअ जे ॼाणायल एहलकारनि खे घुराए मुमताज़ खे गिरफ़्तार करायो। ॿिए ॾींहुं सुबुह जो मुमताज़ जो सवामी ट्रेंडर्स जे गुदाम जे दरवाज़े वटि लाश मिलियो। खेनि ख़दशो आहे त मुमताज़ खे पुलिस तशदुद में मारण बैदि संदसि लाश गुदाम में उछलायो वियो आहे। होॾां केस दाख़िल खे 18 कलाक गुज़री वञण बावजूदि काल आख़िरी इतलान ताईं पुलिस पारां का बि गिरफ़्तारी न कई वई हुई ऐं न ई केस में नामज़द कयल चौकी इंचार्ज ऐं एहलकार खे मुअतल कयो वियो हो। होॾां मक़तूल पोहरियत मुमताज़ मंगणे जो जी जनाज़े निमाज़ संदसि ॻोठ चक वारियासो में अदा करण खां पोइ काल ॻोठ भरिसां पीर हाफ़िज़ क़ब्रिस्तान में मिटीअ मां हवाले कयो वियो आहे। पुलिस पारां जवाबदारनि खे बचाइण जूं कोशिशूं तेज़ करे छॾियूं आहिनि। केस में SHO जो नालो शामिल कराइण जी सूरत में वारसनि ख़िलाफ़ दहशतगर्दी एक्ट तहत केस दाख़िल करण जूं धमकियूं ॾिनियूं वयूं आहिनि। मीडिया सां ॻाल्हाईंदे केस जे फरियादी ऐं मक़तूल पोरियत जे भाइटे पीरल मंगणे जो चयो त केतिरा ई कलाक थाणे ते इंतज़ारु कराइण खां पोइ छंछर राति देर सां संदसि फरियाद ते केस दाख़िल कयो वियो हो। हिन चयो त मुख्य जवाबदार रोड़ी थाणे जो SHO सनाउल्ला खुआरो आहे, जंहिं पाण असांजे साम्हूं एतिराफ़ कयो त मुमताज़ खे हिननि चोरी इल्ज़ाम में खंभियो हो, पर केस दाख़िल करण वक़्तु असांखे FIR में SHO खे जवाबदार नामज़द करण खां सिधो जवाबु ॾिनो वियो ऐं धमकियूं ॾिनियूं वयूं त जेकॾहिं SHO जो नालो शामिल करायो वियो त असां मक़तूल मुमताज़ जे इस्पताल ॿाहिरां एहतजाज कंदड़ माइटनि ख़िलाफ़ दहशतगर्दी एक्ट तहत केस दाख़िल कंदासीं।
पीरल मंगणे जो वधीक ॿुधायो त केस दाख़िल खां पोइ पुलिस खेनि FIR पढ़ी ॿुधाइण तोड़े FIR जो नकुल ॾियण खां जवाबु ॾेई छॾियो ऐं खान अंगूठा हणाए खेनि रवानो करे छॾियो। हिन चयो त पुलिस मुमताज़ जो खून लोड़णु चाहे थी। SSP सखर अमजद शेख मुबैना पुलिस तशद्दुद में क़त्ल थियल पोरियत मुमताज़ मंगणे जो मामले जी जांच लाइ जुमे ॾियारे ASP सिटी ओस्मान मरूफ़ जी अॻुवाणीअ में 3 रुकनी जांच कमेटी जोड़ी हुई। पुलिस तर्जुमान बिलाल मीर लिगारी मूजिबि मक़तूल पोरियत जे वारिसनि जांच कमेटी ते बेएतमादी ज़ाहिर करण खां पोइ SSP सखर जोड़ियल जांच कमेटी तोड़े वाक़े जी जांच IG कंप्लेन सेंटर सखर जे इंचार्ज इंस्पेक्टर ग़ुलाम अली जुमानी हवाले करे छॾी आहे। ॿिए तरफ़ रोड़ी थाणे जे छुआरा मंडी पुलिस चौकी अहलकारनि जे तशद्दुद में मंडीअ में कमु कंदड़ पोरियतनि जे मुबैना क़त्ल ख़िलाफ़ काल आगा कादिरदाद चौहारा मंडी मज़दूर यूनियन जे सॾ ते छुआरा मंडी सोग ऐं एहतजाज तौरु मुकमल तौरु बंदि रही। होॾां सॻियूं में पोरियत मुमताज़ मंगणे जो जे क़त्ल ख़िलाफ़ संदसि वारसनि एहतजाज कयो। कादिरदाद मंगणे जो ग़ुलाम मुर्तज़ा मंगणे जो सलेमान मंगणे जो ऐं ॿिया एहतजाज जी अॻुवाणी करे रहिया हुआ। अहम ख़बर आहे त बबरलो में ॻोठु नाइच भरिसां पाणीअ ते वियल ॻोठाणो बशीर अहमद नाइच खे 15 खां वधीक धाड़ेल अगवा करे दरिया टिपाए बागड़ची ॿेले में खणी विया। इतला ते बबरलो पुलिस पहुची पेरा खणी दरिया जे बंद ते बीह धाड़ेलनि जे ख़ौफ़ खां मोटी आई। जंहिंखां पोइ मुग़वी जे वारिसनि ॻोठाणनि सां गॾिजी बबरलो बाईपास ते टायरनि खे बाहियूं ॾेई धरणो हणी सख़्तु एहतियाज करे वेही रहिया, जंहिं सबबि सवें गाॾियूं बीहजी वयूं। जॾहिं त एहतियाज में शामिल रोज़ेदार पुण धरणे दौरान रोड ते वेही पाणीअ सां रोज़ो खोलियो। एहतिजाज जी अॻुवाणी मंठार नाइच मुनवर नाइच कई। हिननि चयो त धाड़ेल असांजे बशीर अहमद नाइच खे अगवा करे विया आहिनि। धाड़ेल अॻ में बि असां जूं 20 लख जूं खारकूं सुकाइण जा टोआ बाहि ॾेई साड़े विया हुआ। बबरलो पुलिस का बि दाद रसी न कई आहे। धाड़ेल भुंग लाइ फ़ोन कंदा हुआ। पुलिस धाड़ेलनि सां मुक़ाबले बदिरां दरिया जे बंद तां मोटी आई आहे। आख़िरी इतलान ताईं वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो। जॾहिं त इलाइक़े में ख़ौफ़ ऐं हिरास आहे, होॾां आख़िरी इतलान ताईं क़ौमी शरह ते धरणो जारी हो। जॾहिं त PTI अॻुवान दीदार जतोई कारकुननि समेत धरणे में शामिल थी वियो। अहम ख़बर आहे त दोदापुर वेझो मीरामपुर थाणे जी हद ॻोठ बुलंद ॾाहाणीअ में कारा इल्ज़ाम हेठि जवाबदारनि सदाम ॾाहाणी क्लाशनकोफ जा बस्ट हणी पंहिंजे 18 वरह जी भेण ख़ानज़ादी ॾाहाणी ऐं 23 वरनि जे पाड़ेसरी नौजवान अल्लाह बख़्श ॾाहाणीअ उर्फ़ फालई पुटु कादिरदाद ॾाहाणीअ खे क़त्ल करे छॾियो। इतला मिलण ते मीरामपुर पुलिस वाक़े वारी हंधि पहुची लाश पंहिंजी तहवील में वठण खां पोइ छोकिरीअ जो लाश तहलके अस्पताल गढ़ी ख़ैरीअ में लेडी डॉक्टर न हुअण सबबि पोस्टमार्टम लाइ सिविल अस्पताल जेकबाबाद खणाए आई। जॾहिं त नौजवान जो लाश पोस्टमार्टम लाइ तहलके अस्पताल गढ़ी खैरू मुंतकिल कयो वियो। छोकिरीअ ऐं नौजवान जा लाश ज़रूरी कार्रवाई बैदि वारसनि हवाले कया विया। मीरामपुर पुलिस सरकारी फ़रियाद ते ॿिटे क़त्ल जो केस मुख्य जवाबदार सदाम ॾाहाणी संदसि पीउ करीम बख़्श ॾाहाणी ऐं हिकु नामालूम जवाबदार ते दाख़िल करे क़त्ल केस में घुर्बल मुख्य जवाबदार सदाम ॾाहाणीअ खे क्लाशनकोफ समेत गिरफ़्तार करे वरितो आहे। हैदराबाद मां ख़बर आहे त हैदराबाद जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 4 ॾींहं खां ख़राब थियल ट्रांसफार्मर तब्दील न करण ख़िलाफ़ रहवासियुनि टायरनि खे बाहियूं ॾेई रोड ब्लॉक करे छॾिया। रमज़ानुल मुबारक जे काल 3 रोज़े दौरान हैदराबाद शहर में ऐं लतीफ़ाबाद जे इलाइक़नि GOR कॉलोनी, बंगाली कॉलोनी, टंडो मीर मोहम्मद, टंडो मीर महमूद, टंडो आगा, जानी शाह पाड़े, शाह लतीफ़ कॉलोनी, लालू लाशारी, कारी मोरी, कलोड़ा कॉलोनी, अफंदी टाउन, पिंजरा पुल, गुडस नाके ऐं कासमाबाद जे प्रिंस टाउन, अब्दुल्ला टाउन, अब्दुल्ला ब्लेसिंग
हुसैनाबाद, गिद्दू नाको, शीदी ॻोठ, गुलशन मेरान, फैज़ 1 ऐं 2, लंडन टाउन, सरश नगर, ओल्ड वहदत कॉलोनी, अमलदार चौक, सबा वीन्यू, सनम हाइट्स, सिटीज़न कॉलोनी ऐं ॿियनि इलाइक़नि हैदराबाद बराड़ी जे यूसी टंडो हैदर, मूसा खटियाण टंडो जाम जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि, हुसड़ी यूसी मूलान, यूसी सावण खान, गोपांग, यूसी टंडो कैसर, यूसी मसू भुरगड़ी ऐं यूसी बरहाम समेत ॿियनि इलाइक़नि में 14 खां 16 कलाक बिजलीअ जी गैर ऐलानिल लोड शेडिंग कई पई वञे, जॾहिं त 6 ॾींहनि खां अमानी शाह कॉलोनी, लतीफ़ आबाद यूनिट नंबर 10, 11 ऐं 12 हाली रोड ऐं टंडो वली मोहम्मद में बिजली जा ट्रांसफार्मर ख़राब थी विया आहिनि, जेके अञा ताईं तब्दील नाहिनि कया विया। हेस्को अमलदारनि जे अहिड़े अमल ख़िलाफ़ रहवासियुनि हाली रोड ऐं अमानी शाह कॉलोनी में रोड बेला करे टायरनि खे बाहियूं ॾेई हेस्को अमलदारनि ख़िलाफ़ एहतियाती मुज़ाहिरो कयो, जंहिं सबबि ट्रैफ़िक जाम थी वई। उन मौक़े ते आसिफ़ बेग ऐं सईदुद्दीन चयो त असांजे इलाइक़े में 4 ॾींहनि खां ट्रांसफार्मर ख़राबु आहे, जेको तब्दील करण लाइ असां हेस्को अमलदारनि खे चयो, पर हू रुश्वत घुरे रहिया आहिनि। हिननि घुर कई त ट्रांसफार्मर तब्दील करे लोड शेडिंग ख़तमु कई वञे। अहम ख़बर आहे त जोही शहर में सड़ियल ट्रांसफार्मर दुरुस्त न थियण, हथरादू, डी फिटिंग, लोड शेडिंग ऐं हेस्को ख़िलाफ़ दर्जन यूनियन जे सॾ ते शाही बाज़ार, कपड़ा मार्केट, जिद्द बाज़ार, सब्जी मार्केट में मुकमल शटरबंद हड़ताल करे दर्जन ऐं वापारियुनि अब्दुर्रहीम सुरयो, ग़ुलाम शबीर रुस्तमानी, अकबर खोसो, सिकंदर खोसो, रांझू जमाली, यामीन थईम, अकबर सुरयो, अनवर सियाल, अमीन लिगारी ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में एहतियाती मुज़ाहिरो करे प्रेस क्लब आॾो जोही दादू रोड ते धरणो हयो। उन मौक़े ते सहाफ़ियुनि अॻियां दाहींदे हिननि इल्ज़ाम हयो त सेप्को अमलो रमज़ानुल मुबारक जे महीने मिलियल रिलीफ ॾियण बजाए हथरादू फॉल्ट ऐं गैर कानूनी डी फिटिंग लॻाए शहर में कारखानेदार ऐं पेट्रोल पंप खे बिजली ॾेई भत्तो ओगाड़ियो थो वञे, तॾहिं त शहर में जेको मुख़्तसिर वक़्तु बिजली ॾिनी वञे थी उन में वोल्टेज ड्रॉप कया वञनि था, डिम बिजली ते को बि कमु नथो थिए, जंहिं सबबि असांजे ईद सीज़न सख़्तु मुतासिर थी रही आहे। हिननि इल्ज़ाम हयो त सेप्को अमलो ट्रांसफार्मर दुरुस्त करण बहाने हज़ारें रुपया रुश्वत वठी गुज़िरियल 2 हफ़्तनि खां ग़ाइबु आहे। हिननि चयो त बिजली मुकमल बंदि हुअण करे रोज़ेदारनि जूं तकलीफ़ूं वधी वयूं आहिनि। एहतिजाज कंदड़नि चिताओ ॾिनो त जेकॾहिं 2 ॾींहनि अंदरि सड़ियल ट्रांसफार्मर दुरुस्त करे हथरादू डी फिटिंग ऐं लोड शेडिंग ख़तमु न कई वई त सेप्को ऑफिस जोही अॻियां मरण घड़ीअ ताईं बुख हड़ताल करण समेत पाण खे साड़ींदासीं। अहम ख़बर आहे त अवामी तहरीक जे सरबराह नाले वारे दानिश्वर ऐं बुज़ुर्ग सियासतदान रसूल बख्श पली जे वियतनामी इनकलाब जे मामार वियतनामी क़ौम जे दाना, दिलेर, सादे ऐं सबा जहिड़े लीडर कॉमरेड होची मो जी सालगिरह जे मौक़े ते जारी कयल बयान में चयो आहे त कॉमरेड होची मो जी क़यादत जे वियतनामी क़ौम पाण खां 1000 भेरा वधीक ताक़तवर मुल्क अमेरिका सां सालनि जा साल जंहिं सब्र, पुख़्ते इरादे, जज़्बे ऐं सूरियाईअ सां विढ़ी उन खे शिकस्त ॾेई पंहिंजे वतन खे आज़ादु करायो, उन जो दुनिया जी तारीख़ में मिसाल मिलणु मुश्किल आहे। रसूल बख्श पली जे कॉमरेड होची मो खे ख़िराज तहसीन पेश कंदे वधीक चयो त होची मो अंदरिएं तोड़े ॿाहिरिएं ॾाढी कुवतुनि हथां फुरजंदड़, मारजंदड़, हीणियनि ऐं ज़ुल्म जो शिकार दुनिया जे समूरियुनि क़ौमुनि जो लीडर हो। असां सिंधी जेके पंहिंजे क़ौमी वसीलनि ऐं क़ौमी वजूद जी बचा जे पुरअमन जमहूरी जिदोजहद करे रहिया आहियूं, उन्हनि खे कंहिं उबराही ऐं जल्दबाज़ी ज़रिए हिकदमि मसइलनि जे हल वारी ख़्वाहिश ऐं कोशिश बदिरां वियतनामी क़ौम ऐं उन जी क़यादत ख़ासि करे कॉमरेड होची मो जी कामयाब जिदोजहद खे पंहिंजे मशल राह बनाइणो पवंदो।
उन मौक़े ते अवामी तहरीक जे सरबराह अवामी तहरीक जे कारकुननि खे हिदायत कई त उहे पंहिंजो पाण खे वियतनाम वर्कर्स पार्टीअ जे कारकुननि जहिड़ो सादो सबाजड़ो ऐं दिलेरी कारकुन बणाए क़ौम ऐं वसीलनि लाइ जिदोजहद में अॻुवाणीअ वारो किरदारु अदा कनि। अहम सुर्ख़ी आहे त मिठीअ जे अदालत छाछरे जे ॻोठ ॿिपराड़ियो जी निंगरी लक्ष्मी भील सां इज्तमाही ॾाढाई ऐं एतिराज़ जोगी वीडियो ठाहे वायरल करण वारे केस में 6 जवाबदारनि खे सज़ा ॾेई जेल माणे छॾियो आहे। डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज मिठीअ जी अदालत वाक़े जे मुख्य जवाबदारनि खानू भील खे 14 साल क़ैद ऐं 2 लख ॾंड, जवाबदार आंबे भील खे 2 साल ऐं बाक़ी 2 जवाबदारनि खे 1 महीनो क़ैद जी सज़ा ॿुधाए जेल हवाले कयो। अहम ख़बर आहे त क़ौमी अवामी तहरीक जे मरकज़ी सदर अयाज़ लतीफ़ पली जे क़ासिमाबाद तहलके इस्पताल ऐं हादीनगर जो दौरो कयो। उन मौक़े ते अयाज़ लतीफ़ पलीजे चयो त क़ासिमाबाद इस्पताल नेशनल हाईवे भरिसां वॾी आबादीअ वारे मुख्य इस्पताल आहे जिते मेडिको लीग सेक्शन भरस वार्ड ऐं पीअण जे पाणीअ जी सहूलियत न आहे। ॿारनि जे वार्ड में एयर कंडीशन न आहे, डिजिटल एक्सरे मशीन न आहे, लेबोरेटरी अपग्रेड न आहे। सिंध हुकूमत क़ासिमाबाद तहलके इस्पताल जा मसला फौरी तौर ते हल करे इस्पताल में मेडिकल लीगल सेक्शन क़ाइमु कयो वञे, भरस वार्ड क़ाइमु कयो वञे, दिलि ऐं गाइनी वार्ड जी फौरी SNA मंज़ूर कई वञे। हिन चयो त इस्पताल में पीअण जे साफ़ पाणीअ जी सहूलियत ॾिनी वञे, बदहाल ड्रेनेज सिस्टम खे ठीकु कयो वञे। क़ासिमाबाद जे तरक़ीअ जे नाले PP अरबे रुपया हड़प कया आहिनि। सरच नगर, शीदी ॻोठ, डोमरा ॻोठ ऐं ॿिया इलाइक़ा कचरे जो ढेर बणियल आहिनि। अहम ख़बर आहे त दादू शहर जे 50 कॉलोनियुनि में गंदगीअ जा ढेर लॻी विया। गटर उथलण करे रोडनि रस्तनि ते गंदो पाणी बीठल आहे, जॾहिं त नओं मुक़ररु थियल चेयरमैन बि सफ़ाई करण में नाकाम थी वियो। शहर जे 50 खां मथे कॉलोनियुनि में गंदगीअ जा ढेर लॻल आहिनि, जंहिंमें ग़रीबाबाद, सूरजाबाद, मंज़ूराबाद, मज़दूराबाद, गोपांग, मरखपुर, मोहंदर नाको, छाणो शाहाबाद, वर्कशॉप, गुलशन मुनीर कॉलोनी, कायम नगर, ज़िला काउंसिल कॉलोनी, चाकर कॉलोनी, पुलिस हेडक्वार्टर कॉलोनी, वज़ीराबाद, जगताबाद, कलंदराबाद, मारवी कॉलोनी, तौफ़ीक कॉलोनी, नूर कॉलोनी, इब्राहिम कॉलोनी ऐं ॿियनि कॉलोनियुनि में गंदगी जा ढेर लॻी विया आहिनि, जॾहिं त म्यूनिसिपल चेयरमैन M उमर पंवर जेको PP तहलके दादू जो सदर बि आहे, हिन पार्टी हिदायतुनि ते एहतिजाजी मुज़ाहिरनि, धरणनि ऐं पार्टी जे ॿियनि कमनि में मसरूफ़ हुजण करे म्यूनिसिपल ऑफिस में वेहण छॾे ॾिनो आहे। न ई कंहिं जे फोन अटेंड करे रहियो आहे, अक्सर पंहिंजे घर वेही ऑफिस जे चेकनि ते सहियूं करे रहियो आहे, जंहिं करे संदसि हिमायती काउंसलर बि पासीरा थी विया आहिनि। होॾां म्यूनिसिपल कमेटी दादू जे 2.5 करोड़ रुपयनि जी बजट बावजूद शहर जी सफ़ाई न थियण करे शहरी सख़्त अज़ाब में आहिनि। गटर उथलण करे अक्सर रस्तनि ते गंदो पाणी बीठल आहे, जॾहिं त अक्सर सफ़ाई अमलो सरकारी धुर्ज बासरनि जे बंगलनि ते कमु करे रहियो आहे। मुलाज़िम कमु करण लाइ तयारु न आहे। म्यूनिसिपल जा केतिरा ई मुलाज़िम वीज़ा ते हुजण सबबि शहर जी सफ़ाई में रुकावटूं पइजी रहियूं आहिनि। 1 हफ़्ते खां पीअण जे साफ़ पाणीअ जी फ़राहमी बंदि हुजण खां पोइ कुझु पाड़नि में पाणीअ जी फ़राहमी बहाल कई वई आहे, जेको बि लाइनूं गटर नाले सां मिली वञण सबबि गंदो पाणी फ़राहमी थी रही आहे। शहरियुनि बरकत अली, मोहम्मद ख़ान, अली अकबर ऐं ॿियनि वॾे वज़ीर, लोकल गवर्नमेंट वारे सूबाई वज़ीर, PP दादू ज़िले जे सदर रफ़ीक अहमद जमाली ऐं ॿियनि खां मुतालबो कयो आहे त नए मुक़ररु थियल चेयरमैन M उमर पंवर जे म्यूनिसिपल में कयल करप्शन ख़तमु कराए, शहर जी सफ़ाई कराए, मिठो ऐं साफ़ पाणी फ़राहम कयो वञे। ॿी सूरत में एहतिजाजी तहरीक हलाई वेंदी। ख़बर आहे त सिंध हुकूमत थरपारकर ज़िले जे 2,87,946 ॾुकार मुतासिर ख़ानदाननि खे फ़ी ख़ानदान 100 किलोग्राम मुफ़्त इमदादी कणक ॾियण वारे ऐलानियल फ़ैसिले तां फिरी वई आहे। इलेक्शन वेझो हुजण करे सिर्फ़ बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जो कार्ड रखंदड़ 63,000 औरतुनि खे
50 किलोग्राम इमदादी कणक ॾियण वारो कमु शुरू कयो वियो आहे। सरकार जे फिरण करे 2.5 लख माण्हू फ़ाक़ाकशीअ वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। ॼाणायल मामले ते मक़ामी चूंडियल नुमाइंदा ऐं ज़िले इंतिज़ामिया ख़ामोश थी विया आहिनि। थरपारकर ज़िले में ॾुकारी हालतूं शिदत इख़्तियार करे वयूं आहिनि ऐं थर में पाणी ऐं ख़ुराक जी खोट सबबि माण्हू सख़्तु परेशान आहिनि। अहिड़ी सूरत हाल खे सम्झंदे सिंध हुकूमत ॾुकार मुतासिर 2,87,946 ख़ानदाननि में फ़ी ख़ानदान 100 किलोग्राम मुफ़्त इमदादी कणक विरहाइण जो ऐलान कंदे नोटिफिकेशन जारी कयो हो। हाणे उन फ़ैसिले तां सिंध हुकूमत फिरी वई आहे। गुदामनि ॿाहिरां निटाइण उस में रेवेन्यू कामोरा बेनज़ीर इनकम सपोर्ट कार्ड वारनि खे कणक ॾेई रही आहे। थरपारकर जे सुञाण धुरियुनि सिंध हुकूमत खां घुर कई आहे त हू पंहिंजे ऐलानियल फ़ैसिले ते अमल करे माण्हुनि जी मुश्किलातनि खे हल करे। अहम ख़बर आहे त छाछरो शहर में पाणी न मिलण ख़िलाफ़ मज़दूरनि प्रेस क्लब आॾो गॾ गाॾियुनि जूं टैंकूं बीहारे टाउन चेयरमैन कमरुद्दीन रामू ख़िलाफ़ एहतियाती मुज़ाहिरो करे धरणो हुयो। शहर में गॾ गाॾियुनि जे टैंकियुनि ज़रिए खारो पाणी विकिरो करे रोज़गार कंदड़ मज़दूरनि नवाब समेजो, हमीर नोहड़ी, रजब अली, हादी नज़ीर रहमो, रमज़ान हाकिम सुमरो, सिकंदर समेजो, मोहम्मद ख़ान, इलियास मंगणहार ॿियनि एहतियात कंदे चयो आहे त असां खारो पाणी ट्यूब वेलनि तां भरे छाछरो शहर में कपाए बछनि जो रोज़गार कयूं था। गुज़िरियल 3 ॾींहंनि खां टाउन इंतिज़ामिया असांजे पाणी भरण ते पाबंदी लॻाए छॾी आहे। असां रमज़ान शरीफ़ जे भलारे महीने में बेरोज़गार थी विया आहियूं। असांजा बच्चा बुख काटण ते मजबूर आहिनि। असां मज़दूर टाउन चेयरमैन जे बंगले ते वियासीं पर हिन असांजी हिकु न ॿुधी मजबूर थी प्रेस क्लब अॻियां एहतिजाज कयो आहे। हिननि वाटर कमीशन जे चेयरमैन खां घुर कई त असांजे पाणीअ जो मसइलो हल कयो वञे। छाछरो मां अहम ख़बर आहे त छाछरो तालुके अस्पताल में ॻोठ कागिया जी नौजवान संगीता ज़ाल पतो मेघवाड़ वेम दौरान ॿार समेत फौत थी वई। औरत जे मुड़ुस पतो मेघवाड़ एहतियाज कंदे चयो आहे त गुज़िरियल राति देर सां ज़ाल खे छाछरो अस्पताल खणाए आयासूं जिते का लेडी डॉक्टर ई न हुई, जंहिं सबबि घरवारी वेम दौरान ई ॿार समेत फौत थी वई। जेकॾहिं को डॉक्टर हुजे हा त घरवारी ॿार समेत बची वञे हा। छाछरो तालुके अस्पताल जे MS डॉक्टर मदन लाल महेश्वरी असांजी का ॻाल्हि नाहे ॿुधी। हिननि इंसाफ़ ॾियण जो मुतालबो कयो आहे। ठठे जी ख़बर आहे त ठठो में हैदराबाद रूट ते हलंदड़ मुसाफ़िर वैन जे ड्राइवरनि ग़ुलाम कादिर, महबूब, माशूक, तारा ऐं ॿियनि प्रेस क्लब ठठो अॻियां RTA ख़िलाफ़ क़ौमी शराह ते बिहारे सख़्तु एहतियाज कयो। उन मौक़े ते ड्राइवरनि चयो त असां ठठे खां हैदराबाद रोड ते वैनूं हलाईंदा आहियूं पर झिरक वेझो RTA असांखे बिहारे 2,000 रुपया हफ़्तो वठे थो, जेको असां सां ज़ुल्म आहे। हफ़्तो न ॾियण ते अहलकार असांखे बिहारे तंग ऐं परेशान कंदा आहिनि पर केरु नोटिस न पियो वठे। हिननि वॾे वज़ीर खां मुतालबो कंदे चयो त भत्तो वठंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई करे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। ख़बर आहे त हैदराबाद में जामशोरो जे ॻोठाणनि ज़मीन ते कब्ज़ो कंदड़ कोयलो कढंदड़ कंपनीअ ख़िलाफ़ एहतियाती मुज़ाहिरो कयो। जामशोरो जे ॻोठ फुलन खान कोसो जे रहवासियुनि कोयलो कढंदड़ कंपनीअ मोहम्मद अमीन एंड ब्रादर्स जे नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ काल एहतियाती मुज़ाहिरो कयो, जंहिं दौरान औरतुनि ऐं ॿारनि नारेबाज़ी कई। उन मौक़े ते फुलन खान कोसो ॿुधायो त असांजी जामशोरो में 90 एकड़ 28 गुंटा ज़मीन आहे। जंहिं ज़मीन मां वॾी मिक़दार में कोयलो मिलियो हो। इहो कोयलो कढण लाइ 2000 ईस्वीअ में कंपनी इंतिज़ामिया मुआहिदो कयो ऐं उन मुआहिदे तहत चनेसर खोसो, दोदो खोसो ऐं रियाज़ खोसो समेत मूंखे मुलाज़मत ॾिनी वई। पर हाणे जॾहिं असां पको करण लाइ कंपनी इंतिज़ामिया खे चयो त
कंपनी इंतज़ामिया असांजे 2 सालनि खां पघारूं रोके जबरी बरतरफ़ करे कूड़ा केस दाख़िल कराए रही आहे, जंहिं सबबु परेशान आहियूं। हिकु तरफ़ कंपनीअ इंतज़ामिया असांखे मुलाज़िमनि तां जबरी बरतरफ़ कयो आहे, ॿिए तरफ़ असांजी 89 एकड़ 28 गुंटा ज़मीन ते कब्ज़ो कयो आहे, जंहिंजा काग़ज़ असां वटि मौजूदु आहिनि। हिननि सिंध हुकूमत समेत लाॻापियल इख़्तियारनि खे अपील कई त कंपनी इंतज़ामिया जे नाइंसाफ़ियुनि जो नोटिस वठी असांखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे ऐं इंसाफ़ ॾिनो वञे। ख़बर आहे त हैदराबाद में सिंध सुजागी फोरम तरफ़ां आरती महेश्वरीअ जी बाज़ियाबीअ लाइ काल हैदराबाद प्रेस क्लब साम्हूं एहतियाती मुज़ाहिरो कयो वियो, जंहिं दौरान नारेबाज़ी बि कई वई। उन मौक़े ते माली शंकर ऐं अमरशी ठाकुर चयो त 4 महीना अॻु मलीर जे मेमण ॻोठ मां एएसआई अब्दुल ख़ालिक जमाली 13 वरनि जी छोकिरी आरती महेश्वरीअ खे अगवा करे वियो। आरती महेश्वरीअ जी बाज़ियाबीअ लाइ अञा ताईं मलीर पुलिस का बि कार्रवाई नाहे कई। आरती महेश्वरी जे माइटनि खे को बि तहफ़ुज़ नाहे ॾिनो वियो। हिंदू बिरादरीअ खे सिंध मां लॾाइण लाइ हिकु साज़िश तहत हिंदू नियाणियुनि खे अगवा करे ज़बरदस्ती मज़हब मटरायो पियो वञे, जेको अमल अफ़सोस जोॻो आहे। हिननि IG सिंध खां मुतालबो कयो त आरती महेश्वरीअ खे बाज़ियाब कराए हिंदू नियाणियुनि खे अगवा करे ज़बरदस्ती मज़हब मटराइण वारनि वाक़िअनि खे रोकियो वञे। ऐं ख़बर आहे त मोहम्मद इस्माइल राहू ऐं अॻूणे सेनेटर यास्मीन शाह तरफ़ां बदीन गोलाडची क़ौमी असैम्बलीअ जे सीट ते डॉक्टर फहमीदा मिर्ज़ा जे मद मुक़ाबिल न बीहण खां पोइ पीपल्स पार्टी क़यादत MPA मातली बशीर अहमद हालेपोटो खे बदीन गोलाडची सीट ते डॉक्टर फहमीदा मिर्ज़ा जे मुक़ाबले में चूंड विढ़ण लाइ मैदान में लाहिण जो फ़ैसिलो करे छॾियो आहे। उन सिलसिले में पीपल्स पार्टी जे ज़रियनि मां हासिल कयल ॼाण मूजिबि बशीर अहमद हालेपोटो उन सिलसिले में बदीन में पंहिंजे पुराणनि साथियुनि सां सलाह मशवरा शुरू करे ॾिना आहिनि। बशीर अहमद हालेपोटो PS मातलीअ तां सूबाई असैम्बलीअ जो उम्मीदवार हो, पर पार्टीअ जे कयल फ़ैसिले खां पोइ हिन बदीन वारे क़ौमी असैम्बलीअ वारे सीट ते चूंड विढ़ण जो फ़ैसिलो कयो आहे। ज़रियनि जो चवणु आहे त PP क़यादत डॉक्टर फहमीदा मिर्ज़ा सां राब्तो करे डॉक्टर ज़ुल्फ़कार मिर्ज़ा खे पासीरो करण जी सूरत में खेसि ऐं संदसि पुटु हसनैन खे पीपल्स पार्टी टिकट ॾियण जी आछ कई हुई ऐं इहा आछ डॉक्टर फहमीदा मिर्ज़ा तरफ़ां क़बूल न करण खां पोइ बशीर अहमद हालेपोटो खे डॉक्टर फहमीदा मिर्ज़ा जे साम्हूं मुक़ाबले लाइ लाथो वियो आहे, जॾहिं त संदसि चूंड मुहिम हलाइण लाइ अॻूणे क़ौम परस्त ऐं पीपल्स पार्टी अॻवान गुल मोहम्मद जखराणीअ खे बदीन आंदो वियो आहे, जॾहिं त ज़रियनि मूजिबि अमीर बख़्श उमराणी समेत ॿियनि अहम पीपल्स पार्टी अॻवाननि खे पिणु बदीन में चूंड मुहिम हलाइण लाइ मोकिलण जूं तयारियूं कयूं पियूं वञनि। अहम सुर्ख़ी आहे त मेड़ जे 28 पाड़नि में गंदगी नालियुनि जो पाणी बीठल। शेख पाड़े, शाही बाज़ार, मिर्ज़ा शाही, कासाई, इस्लामाबाद, भंड पाड़े ऐं अल मदीना कॉलोनी में गंदगी जा ढेर लॻी विया आहिनि। गुलशन मदीना, कल्होड़ा कॉलोनी, भिटाई कॉलोनी समेत ॿिया पाड़ा सफ़ाई न थियण करे गंदगीअ जे वर चढ़ियल आहिनि। किरियाना बाज़ार, रेशम गली में गंदगीअ जे ढेरनि सां गॾु शहर जे ड्रेन जो पाणी बीठल शहरी परेशान आहिनि। रमज़ान दौरान सफ़ाई ऐं तरक़ियाती कम मुकमल ऐं साफ़ पाणी न ॾिनो वियो त तहरीक हलाईंदासीं, शहरीन अॻवाननि जो एहतजाज ऐं चिताओ। अहम सुर्ख़ी आहे त उमरकोट में औरत जे क़तल ख़िलाफ़ वारसनि जो धरणो। धीअ हाजियाणीअ खे साहुरनि क़तल करे ख़ुदकुशीअ जो ड्रामो कयो वियो आहे। सुमार केस दाख़िल थियण बावजूदि पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार करण लाइ तयारु न आहे। हिन मुतालबो कयो त धीअ हाजियाणी जे कातिलनि खे फौरन गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे। अहम सुर्ख़ी आहे त घग्गर फाटक लाइ 30 करोड़नि वारी पाणी स्कीम रोलड़े जो शिकार। 2013 में 6 देहनि जे 46 ॻोठनि लाइ मंज़ूर थियल स्कीम करप्शन जे वर चढ़ी वई। अक्सर ॻोठनि में अञा ताईं पाणी न पहुची सघियो। चूंडियल नुमाइंदनि बि शिकायतूं न वरनायूं। अहम सुर्ख़ी आहे त सालेपट में 9 घरनि खे बाहि अलाह सड़ी रख थी वियो, 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ॻोठ नून में ओचितो बाहि लॻण करे ख़ालिक ऐं अली हसन समेत 4 ॻोठाणनि जा घर सड़ी रख थी विया।
घरनि में पियल नियाणियुनि जो ॾाज, रोक रक़म, सोना ज़ेवर सड़ी विया। बकरियूं ऐं कुकड़ियूं बि मरी वयूं। ॻोठ तगियल लिगारीअ में शॉर्ट सर्किट सबबि महबूब अब्बास अनवर समेत 5 ॼणनि जे घरनि खे बाहि लॻी वई। रोक रक़म, सोना ज़ेवर, ज़मीननि जा काग़ज़, नियाणियुनि जो ॾाज ऐं ॿियो सामान सड़ी रख थी वियो। मुतासिर खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। अहम सुर्ख़ियत सखर में मुड़ुस जे तशदुद खां तंग थी 2 औरतूं थाणे ते पहुतियूं। 13 साल अॻु मुश्ताक सां शादी थी बिना जवाज़ तशदुद करे रहियो आहे रुख़साना शेख। नुसरत कॉलोनी जी रहवासण हुमा अंसारी तहफ़ुज़ लाइ वोमेन थाणे ते पहुती। अहम सुर्ख़ियत पीर जो ॻोठ भरिसां बिजली जे थंबे मां बाहि 15 घर साड़े रख करे छॾिया। ॻोठ हारून लोडर में बाहि सबबि अनाज, मोटरसाइकिल समेत लखें रुपयनि जो नुक़सान। बाहि में लखें रुपयनि जो नुक़सान थियो आहे। माली सहायता कई वञे मुतासिरीन। लाड़काने में मक़तूल असद मेमन जे वारसनि जो एहतिजाज। 2.5 महीना अॻु आमिर इमरान मेमन ऐं ॿियनि असद खे क़तल कयो। वारसनि मुतालबो कयो त पुलिस जवाबदार खे गिरफ़्तार नथी करे अख़्तियारूं जवाबदार खे गिरफ़्तार कराए इंसाफ़ ॾियारीनि। अहम सुर्ख़ियत गाजी खावड़ में सियासी तंज़ीमनि जो पाणीअ खोट ख़िलाफ़ एहतियाती मुज़ाहिरो ऐं धरणो। पीपल्स पार्टी शीन बि अवामी तहरीक ऐं ॿियनि पब्लिक हेल्थ ऐं टाउन इंतज़ामिया ख़िलाफ़ धरणो हुयो। लखें रुपया बजट बावजूद पाणी नाहे। वाटर कमीशन चेयरमैन नोटिस वठे पाणी फ़राहम कराए। लाड़काने में बि ॻोठाणनि जो ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ एहतियाती मुज़ाहिरो। बदरुद्दीन वीसर ऐं ॿिया ज़मीन काइण नथा ॾियनि। ॻोठ नूर मोहम्मद वासी बिरोही चयो त हथियार बंदनि हथां फायरिंग कराए असांखे ॿनीअ खेड़नि नथी ॾिनी वञे। हद जी पुलिस मदद लाइ तयारु नाहे। अहम सुर्ख़ियत सामार में महांगाईअ जो आज़ार, शहरियुनि ऐं वापारियुनि जा मुज़ाहिरा। रमज़ान शुरू थींदे ई मुनाफ़िक़ोरनि वाहपे जे शयुनि, मेवनि ऐं भाॼियुनि जा अघु चोट चाढ़े छॾिया। इंतज़ामिया ख़ामोश। सस्ता हिंदाणा, गिदरा ऐं सरदा विकिरो कंदड़ टंडो अलायार वासी पौरितनि खे सब्ज़ी मंडीअ जे वापारनि जूं धमकियूं। पौरितनि जी हिमायत में शहरियुनि जो मुज़ाहिरो। पौरितनि खे तहफ़ुज़ ॾियण ऐं मुनाफ़िक़ोरनि ख़िलाफ़ कार्रवाईअ जी घुर कई वई। वापारियुनि जो बि मुज़ाहिरो। टंडो अलायार वासी फ्रूट फ़रोशनि खे मार्केट जे अघ ते फ्रूट विकिणण जो पाबंद बणायो वञे। वापारियुनि जो मुतालबो। खरी मीरवा में बि महांगाईअ जो तूफ़ान। शहरनि जो मुज़ाहिरो। रमज़ान शुरू थींदे ई दुकानदारनि फ्रूट, सब्ज़ियुनि, मशरूबात समेत हर शइ जा अघु चोट चाढ़े छॾिया आहिनि। हर शइ ॿीणी अघ ते विकिरो थी रही आहे। शहरनि जो प्रेस क्लब अॻियां मुज़ाहिरो। तहलके इंतज़ामिया जे नाअहलीअ सबबि दुकानदार लुटी नथा। कमिश्नर सखर क़दम खणी शहरनि सां इंसाफ़ करे। जामशोर में बि महांगाई माण्हुनि जे छेल चिबी करे छॾी। रमज़ान जे भलारे महीने में दुकानदार आम वापे जे शयुनि, भाॼियुनि, मेवनि जा अघु आसमान ते पहुचाए छॾिया। ग़रीब माण्हू मेवा ऐं भाॼियूं वठण खां महरूम। ज़िलई इंतज़ामिया को नोटिस न वरितो। मार्केट कमेटी ख़ामोश। तमाशाई बणियल। जामशोरो में हथरादू महांगाईअ जो नोटिस वठी आवाम खे रिलीफ ॾिनो वञे, न त एहतिजाज कबो। अहम ख़बर आहे त मांझंद में पाणीअ लाइ आबादगारनि जे एहतिजाजी रैली ऐं धरणो। शाह अवेस पंपिंग स्कीम में पाणीअ खोट ख़िलाफ़ पुछड़ी जे आबादगारनि SDO ऑफिस अॻियां एहतियाती मुज़ाहिरो करे धरणो हयो। अॻवान चयो त स्कीम जे मुंड वटि धरणो हणी मोटर बंदि कया विया। आपाशी अमलदार मुआशी क़त्लेआम करे रहिया आहिनि। कामोरनि जी नाअहलीअ सबबि पाणी न मिलण करे ज़मीनूं बंजर थी वियूं आहिनि। पाणीअ मिलण ताईं एहतिजाज जारी रहंदो। सालेपट में शदीद पाणी खोट, फसल सड़न लॻा। आबादगार परेशान। अरोड़वाह, कोटड़ी, मुबारकपुर माइनर ऐं चैनलनि में वारी उॾामण लॻी। आबादगार। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में अॼु जूं अहम ऐं ताज़ियूं ख़बरूं अवां जे समातुनि जे नज़र कयूंसीं। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में अॼु जो अहम ऐं चूंड कालम जेको तहरीर कयो आहे नूर सिंधी। उनवान आहे सखणा नारा, कूड़ा वाइदा ऐं मुदे ख़ारिज सियासत। अवां जे समातुनि जे नज़र
कंदा था हलूं। नूर सिंधी पंहिंजे कालम में लिखे थो त असांजे मुल्क जी सियासत जा रंग ई निराला आहिनि। ॾींहों ॾींहुं सियासत में मुनाफ़िक़त, अनापरस्ती, मुफ़ाद परस्ती ऐं मौक़े परस्ती वधी रही आहे। सियासी पार्टियुनि जा अॻवान पंहिंजे ज़ाती मुफ़ादनि में गॾिजी माल मेड़ण या मुफ़ाद ख़तम थिया या मुफ़ादनि में थोरी कमी अची वई त कुझ जा जिगरी दोस्त ऐं हिक ॿिए जा गीत ॻाईंदड़ बि दुश्मन थियो वञनि ऐं हिक ॿिए ख़िलाफ़ ज़ातियात ते लही अचनि था। 12 मई कराची वारे वाक़े ते पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जे जलसे में हिन ॾाढो सुंदर ॻाल्हायो। उन मौक़े ते 58 बेगुनाह शहरियुनि जे क़त्ल आम, 100 बेगुनाह माण्हुनि जे ज़ख़्मी थियण ऐं उन खां अॻु बि केतिरो वक़्तु कराची में क़त्ल आम, घर घर मां लाश निकिरण ऐं ॿियनि मौज़ूअनि ते ॻाल्हायो। असां बिलाल जे अहिड़ी हक़ीक़त ते मबनी निशानदही ऐं दहशतगर्दीअ ख़िलाफ़ सख़्त अंदाज़ में ॻाल्हाइण ते असांखे ख़ुशी थी आहे, पर सवाल इहो थो उभरे त जॾहिं अहिड़ा बयान ज़ुल्फ़कार मिर्ज़ा क़ुर पाक मथे ते खणी ॾिना त पीपी वाघ धणी मथस ॾमरजी पिया ऐं अहिड़नि बयाननि ते पाण में जिगरी दोस्त आसिफ़ ऐं ज़ुल्फ़कार मिर्ज़ा न सिर्फ़ अलॻि थी विया, जॾहिं गॾियल 5 सालनि जी पीपी हुकूमत में पीपी ऐं MQM मुफ़ाहमती पॉलिसीअ तहत इताद हो त पीपी हिननि खे हुकूमत में शामिल कयो। संदन पसंदि जूं वज़ारतूं ॾिनियूं। जॾहिं त थोरी ॻाल्हि तां MQM नाराज़ थींदी हुई त पीपी वाघधणी, रहमान मलक ऐं ॿियनि पीपी अॻवाननि जी मरफ़त खेनि मिंथ मेड़ करे परचाईंदा हुआ ऐं हिननि जी ख़्वाहिश ते सिंध जी तारीख़ में बल्दियात जो ॿिठो निज़ाम नाफ़िज़ कयो, जेको सिंध जे अवाम जे एहतिजाज ते ईअं न थी सघियो। शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे फर्ज़ंद बिलावल लाइ लखे इज़तूं, पर जेके हक़ीक़तूं आहिनि से आहिनि। जेको सच आहे उहो आहे, उन खां चाहींदे बि इनकार नथो करे सघिजे। बिलावल जलसे में इहा ॻाल्हि ॾाढी भली कई त 12 मई जे कराचीअ वाक़े में शहीद थियलनि जा वारिस सवाल कनि था त असांजे प्यारनि जो कहिड़ो ॾोह हो। बिलाल हुन वाक़े जे शहीद थियलनि खे इंसाफ़ ॾियो, शहीद भुट्टो खे इंसाफ़ ॾियो, शहीद राणीअ खे इंसाफ़ ॾियो। बिलावल जे अहिड़े मुतालबे जी हिन मुल्क जा साञावंद माण्हू हिमायत कनि था ऐं अहिड़े मुतालबे खे वरजाइनि था। साञावंद बिलावल भुट्टो जे अहिड़े मुतालबे ते हैरान बि आहिनि त पीपी जी सिंध में 10 सालनि जी हुकूमत में 12 मई वाक़े ते शहीद ऐं ज़ख़्मी थियलनि खे इंसाफ़ न ॾिनो वियो। कराचीअ में रत जी रांदि वरजाईंदड़नि कराची में गाॾियुनि खे बाहियूं ॾिनियूं। कराची खे यरकमाल कंदड़नि ख़िलाफ़ कारवायूं करण बजाए उन्हनि खे गॾु विहारियो ऐं हुकूमत में शामिल कयो। 10 सालनि जे पीपी दौर में शहीद भुट्टो जे मुबी फर्ज़ंद मीर मुर्तज़ा भुट्टो जे केस जी पैरवी न थी, जिन पुलिस ऑफिसरनि जा हथ संदसि खून में रंगियल हुआ, उन्हनि खे तरक़ियूं ॾेई अहम उहिदनि ते विहारियो वियो। छा वफ़ाक़ ऐं पीपी जे 5 साला हुकूमत में शहीद राणीअ खे इंसाफ़ मिलियो? शुरू खां आख़िर ताईं संदसि शहादत बारे केस जी पैरवीअ खां वधीक मॉडल अयान अली जे केस जी पैरवी कई वई। इहे ॻाल्हियूं लिकियल न आहिनि, हर माण्हू बाख़बर आहे। यकीनन हिन सूरत हाल ते शहीद भुट्टो राणी जा रूह ग़मगीन हूंदा। केॾी न सितम ज़रीफ़ी आहे जो अॻु जेको पीपी जा नज़रियाती कारकुन नारो हणंदा हुआ त हम शर्मिंदा हैं बीबी तेरे कातिल ज़िंदा हैं, जा नारा बि लॻण बंदि थी विया आहिनि। वॾी सितम ज़रीफ़ी इहा बि आहे त शहीद भुट्टो जो अहम मशहूरु नारो हो त अवाम भुट्टो आहे, पर भुट्टो जो रत चूसियो पियो वञे। भुट्टो शहीद जो उहो नारो बि मक़बूल रहियो त ताक़त जो सरचश्मो अवाम आहे। इहो नारो पीपी जा मौजूद वाघ धणी बि हणनि था, पर अवाम जी हिननि वटि जेका हैसियत ऐं इज़त आहे इहा सभिनी जे साम्हूं आहे। पीपी ग़रीब अवाम जी पार्टी सॾी वञे थी, पर अवाम जे बाशऊर माण्हुनि जो चवणु आहे त पीपी शहीद भुट्टो शहीद राणीअ जे वक़्त में अवामी पार्टी हुई, अॼु इहा वॾेरनि जी पार्टी बणियल आहे, जेका ग़रीब अवाम बजाए वॾेरनि सरदारनि खे
फ़ाइदा पहुचाए थी। शहीद भुट्टो जो अटो लटो अझो वारो नारो सिंध में पीपी जे 10 साला बाख्तियार हुकूमत में पूरो न कयो वियो। 10 सालनि जे दौर जी इक़्तिसादी सूरत हाल इंतिहाई ख़राब रही। गुरबत जी शरह वधी, करप्शन वधी। शहीद भुट्टो सियासत खे ड्राइंग रूम मां ॿाहिरि कढियो ऐं पीपी जी मौजूदा बाग धणियुनि सियासत खे अवाम मां कढी ड्राइंग रूम में आंदो। पीपी जा साञावंद माण्हू चवनि था त जनरल ज़िया खां वठी परवेज़ मुशर्रफ ताईं हर गैर जमहूरी दौर में पीपी खे ख़त्म करण जी कोशिश कई पई वई, पर खेनि कामयाबी न थी। पर शहीद राणीअ जे शहादत बाद पीपी वफ़ाक़ जी पार्टी हूंदे सिंध ताईं महदूद रहिजी वई। गुज़िरियल चूंडुनि में सिंध में पीपी जी कामयाबी उन करे थी त पीपी जी मुतबादल पार्टी न आहे। पीपी जे नज़रियाती साञावंद माण्हुनि जो ख़्यालु हो त पीपी सिंध मां कामयाबी हासिल कई आहे, उन करे सिंध खे पेरिस बणाईंदासीं, गुरबत ख़त्म कंदासीं, ग़रीब अवाम खे अहमियत ॾींदी। पर पीपी अवाम खे मायूस कयो आहे। चूंडियल एवज़िन अवाम जे ख़िदमत करण बजाए पंहिंजी ख़िदमत कई। गुज़िरियल 5 सालनि में नौकरियूं मेरिट बजाए सिफारिशी बुनियादनि ऐं ॾोकड़नि जे एवज़ ॾियण जा केतिरा ई स्कैंडल साम्हूं आया। सिंध में तइलीम सिहत तबाह आहे। 95% अवाम पीअण जे साफ़ पाणीअ खां महरूम आहे। सिंध जी ज़राअत हुकूमती ग़लति पॉलिसियुनि करे तबाह आहे। ऑफिसनि में जाइज़ कमनि ते ॾोकड़ वरिता वञनि था। पंहिंजे जाइज़ मसइलनि जे हल लाइ एहतिजाज कंदड़ लेडी हेल्थ वर्करनि, उस्तादनि, पैरामेडिकल स्टाफ, आबादगारनि ऐं ॿियनि जा मुतालबा मञण बजाए मथनि तशदुद कयो वियो। लठियूं वसाई वयूं। सिंध में ज़राअत मुकमल तौर तबाह आहे। आबादगार ऐं हारी मुआशी तौर तबाह आहिनि। अॻु तरक़ियाती कमनि ते ऑफिसर मुख़्तसिर कमीशन वठंदा हुआ, हाणे उन्हनि बि कमीशन वधाए छॾी आहे। जॾहिं त चूंडियल एवज़ी वॾियूं कमीशनूं वठण जा इल्ज़ाम लॻी रहिया आहिनि। खिल जहिड़ी ॻाल्हि आहे त पीपी अॻवान सैयद खुर्शीद शाह ॿिए सूबे में जोशीली तकरीर कंदे चयो त तइलीम ऐं सिहत जे तरक़ी ॾिसणी आहे त मूंसां गॾु सिंध हलो। संदसि अहिड़े बयान ते सोशल मीडिया ते भोग लॻा पिया आहिनि, छाकाणि त तइलीम ऐं सिहत जी सिंध में ॿेड़ी ॿुॾी पई आहे। सरकारी इस्पतालुनि में प्रोफेसर डॉक्टर अचनि नथा, दवाऊं आहिनि कोन। सरकारी इस्पताल अवाम लाइ बेलाभ बणियल आहिनि। रोज़ानो मीडिया ते इस्पतालुनि जी ख़राब हालत जूं ख़बरूं नज़र ईंदियूं आहिनि। तइलीम ते 5 सालनि में 600 अरब रुपया ख़र्च करण जे बावजूदि 23,000 खां वधीक स्कूलनि में पीअण जो पाणी न आहे। 28,000 स्कूलनि में बिजली न आहे। 4 लख खां वधीक ॿार स्कूल छॾे विया आहिनि। 6,000 खां वधीक स्कूल बंदि आहिनि, जेके तइलीम खाते एमरजेंसी लॻाइण जे बावजूदि खुली न सघिया आहिनि। हज़ारे स्कूलनि जूं बिल्डिंगूं ज़ुबूं हाल आहिनि। 45,000 स्कूलनि में साइंस लैब न आहिनि। तइलीम खे बहितर बणाइण लाइ अमली तौर कदम न पिया खया वञनि। शहीद बेनज़ीर भुट्टो जे वक़्त में पीपी 2 दफ़ा इक़्तिदार में आई, जंहिंखे अवाम जी ख़िदमत करण, गुरबत ख़त्म करण जी कोशिश जे ॾोह में वक़्त खां अॻु संदसि हुकूमत खे ख़त्म कयो वियो। पर मुख़्तसिर दौर में शहीद राणी अवाम लाइ तमामु घणो कुझु कयो। उन करे पीपी दौरे हुकूमत में अवाम वज़ीर आज़म बेनज़ीर आएगी, रोज़गार लाएगी जा नारा हणंदो हो। पर 10 सालनि में सिंध में पीपी हुकूमत गुरबत वधाई आहे, मसला वधाया आहिनि। बिना फ़र्क़ जे ख़िदमत वारो सिलसिलो बंदि थी वियो आहे। शहीद भुट्टो जी शहादत बैदि शहीद राणी संदसि मिशन खे अॻिते वधायो, पर मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी शहादत बैदि पीपी हाणे अवामी पार्टी नाहे रही। हाणे नज़रियाती कारकुन जहिड़ा सियासी यतीम थी विया आहिनि। मुल्की सियासी सूरत हाल ॿुधाए पई त ईंदड़ आम चूंडूं पीपी लाइ एतिरियूं आसान न हूंदियूं। मुल्की सियासी सूरत हाल ॿुधाए थी त ईंदड़ वफ़ाक़ ऐं चइनि सूबनि में कंहिं बि पार्टीअ जी वाज़ह अक्सरियत जा इम्कान घटि नज़र अचनि था। उन करे ईंदड़ वफ़ाक़ी ऐं सूबाई हुकूमतूं गॾियल अचण जो इम्कान आहे। बिलावल भुट्टो तोड़े पीपी क़यादत कहिड़ियूं बि दवाऊं करे, कहिड़ा बि सियासी बयान ॾे,
पर हाणे अवाम में शऊर आहे, हूअ हर ॻाल्हि खे सम्झे थी। उन करे PP या कंहिं बि पार्टीअ जी क़यादत जूं तक़रीरूं अवाम खे बेवकूफ़ नथियूं बणाए सघनि। उन करे PP तोड़े ॿियनि सियासी पार्टियुनि खे हाणे माज़ीअ वारे मुद्दे ख़ारिज सियासत खे ख़तम करे अमली सियासत करणी पवंदी। छा सियासी पार्टियुनि जी क़यादत वटि सखणा नारा, कूड़ा वाइदा, वचन बजाए अवामी ॻाल्हियूं करण। हाणे उहे पार्टियूं चूंडनि में कामयाब थींदो जिन जे कौल फ़ैल में फ़र्क़ु न हूंदो, जेके अवाम जी ख़िदमत जूं ॻाल्हियूं करण बजाए हक़ीक़ी ख़िदमत जी सोच रखंदियूं। हाणे अवाम सुजाॻ आहे ऐं ईंदड़ चूंडनि में माण्हू सोचे सम्झे वोट ॾींदा। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में अॼु जो अहम ऐं चूंड मज़मून नूर सिंधीअ जो तहरीर थियल हुयो, जंहिंजो उनवान हुयो सखणा नारा, कूड़ा वाइदा ऐं मुद्दे ख़ारिज सियासत। अवां जे समातुनि जे नज़र कयोसीं। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में अॼु जो एडिटोरियल अवां जे समातुनि जे नज़र कंदा था हलूं। अॼु जो एडिटोरियल जो उनवान आहे अवाम खे निधणको कंदड़ हुक्मरान तबक़ा। एडिटोरियल में लिखियलु आहे त हिन मुल्क अंदरि हुक्मरान तबक़नि ऐं अवाम जे विच में विछोटी केतिरी वधी वई आहे। उन जो अंदाज़ो इक़्तिदारी तबक़े जे उन्हनि कारगुज़ारियुनि मां लॻाए सघिजे थो जिन जो अवाम जे ॾुखनि सां परे जो बि वास्तो न रहियो आहे। असेंबलियुनि जा इजलास हुजनि या मामूल जूं इंतिज़ामी मीटिंगूं, तिन सभिनी जा मौज़ू अवाम सां लाॻापियल नथा लॻनि। असीं सॼे मुल्क जी ॻाल्हि हिन वक़्तु खणी न बि करियूं, रुगो सिंध खे ई खणी साम्हूं रखी ॾिसिजे त कीअं न हिते आम माण्हू निधणकाईअ जो शिकार बणियल आहिनि। मिसाल तौरु काल्ह सिंध असेंबली जे इजलास में जॾहिं हर नुमाइंदो पंहिंजे पंहिंजे पार्टी आॾो पाण खे वणाइण लाइ डिघियूं तक़रीरूं करे रहियो हो ऐं इजलास में वॾियूं बदमज़गियूं बि थियूं, तॾहिं कंहिं बि नुमाइंदे इहे अंग अखर पेश कया त सिंध जो हारी हिन वक़्तु कहिड़े हाल में आहे या सिंध जे उन पोहरियत जा कहिड़ा सूर आहिनि जेको नसलुनि खां पंहिंजे जियापे जो गाॾो गीलींदे गीलींदे हाणे एतिरो त थकिजी ऐं मायूस थी चुको आहे जो हिन बहितरीअ जी उमेद ई लाहे छॾी आहे। कंहिं इहो ॿुधायो त सिंध में पुलिस अॼु बि कीअं न अंधेर मचाए वेठी आहे ऐं मक़तूलनि जूं वारिस सोगवार औरतूं कीअं पंहिंजूं पोतियूं चेल सां ॿधी इंसाफ़ लाइ मातम कंदियूं रहनि थियूं, पर को बि संदरो ॾुखोयल सॾ खे वर्णाइण वारो न हूंदो आहे। कंहिं इहो ॿुधायो त कीअं न अॼु बि ख़ज़ाने जे दफ़्तर मां हिकु रिटायर्ड मुलाज़िम खे पंहिंजो फंड हासिल करण लाइ नियाणी जा ज़ेवर विकिणी रुश्वत तौरु ॾियणा पवनि था। न, केर बि इहा ॻाल्हि करण वारो न आहे। जेकॾहिं असीं कालोखियुनि अख़बारुनि मां ई सिंध जे दर्द खे ॻोल्हण जी कोशिशि करियूं त अहिड़ियूं केतिरियूं ई ख़बरूं आहिनि जेके ॿुधाइनि थियूं त सिंध जे मुआशिरे जी अमली सूरत हाल ऐं हुक्मराननि जे दवाउनि में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। हुक्मरान चवनि था त सिंध में तरक़ी थी रही आहे, अमुन आहे, अवाम जी ख़ुशहालीअ जूं राहूं हमवार थी चुकियूं आहिनि, पर ठुल खां ख़बर अचे थी त हिकु ग़रीब पोहरियत खे हिकु व्याज खोर जो कर्ज़ चुकाइण लाइ पंहिंजूं ॿ नियाणियूं विकिरो करणियूं पवनि थियूं। ख़बर मूजिबि ॻोठ हमीद खोसो में हिकु पोहरियत हिकु व्याज खोर खां कर्ज़ ते भाण वरितो हो ऐं मिसकीनी हाल में भाण जा पैसा न ॾियण ते व्याज खोर एवज़ तौरु पोहरियत जूं ॿ मासूम नियाणियूं खणी वियो, जिन मां 7 वरनि जी सोगरा जो बबलू नाले हमरा सां मङणो करायो वियो, जॾहिं त 8 वरनि जी सियाणी फ़ौत थी चुकी। हद इहा आहे जो व्याज सेठ पोहरियत जे 3 खीर पियाक नंढड़ीअ धीअ खे खंभण लाइ बि संदसि घर ते हमिलो कयो। इहा आहे सिंध अंदरि ख़ुशहाली जेका हिकु पोहरियत खे कर्ज़ अदा करण लाइ नियाणियूं विकिरो करण ते मजबूर करे थी। हुक्मरान चवनि था त सिंध में कानून ऐं इंसाफ़
जी हुक्मरानी आहे ऐं हर शहरी जी जान माल ऐं इज़त जो तहफ़ुज़ यकीनी बणाए वियो आहे। पर सच उहो आहे त सिंध में पुलिस अॼु बि मासूम बेगुनाह इंसाननि जी शिकारी बणियल आहे ऐं हर रोज़ कंहिं न कंहिं ॻोठ ते चढ़ाई थिए थी या राह हलंदे कंहिं ग़रीब पोरे ते शिकार कयो वञे थो। उन ॾिस में हिकिड़ी ख़बर सखर खां आहे जंहिं मूजिबि रोहड़ीअ पुलिस तशदुद करे हिकु पोरित खे क़तल करे छॾियो आहे। चवनि था त पुलिस छोहारा मंडीअ में कमु कंदड़ पोरित मुमताज़ मंगणेजा खे चोरीअ जे इल्ज़ाम में खणी वई हुई, जिते उन मथां एतिरो त तशदुद कयो वियो जो हू मौत जो शिकार बणिजी वियो। हीअ को हिकिड़ो केस न आहे, हीअ ज़िंदगीअ जो उहो रोग आहे जंहिंमां सिंध जो अवाम हर ॾींहुं गुज़रे थो। हीअ उहे माण्हू आहिनि जेके पंहिंजे वोट सां हितां जे जागीरदारनि ऐं सरदारनि खे चूंडे इक़्तिदार जे ईवाननि में उन उमेद सां मोकिलीनि था त मतां का भलाई थी पवे। पर अलमियो इहो आहे त सिंध जे ग़रीब अवाम जो वोट ई उन जी तज़लील जो सबबु बणिजी रहियो आहे। असीं सिंध जे समूरनि इक़्तिदारी धुरियुनि खे इहो चवणु चाहींदासीं त सिंध जे अवाम खे ही जेको तव्हां गॾिजी निधणको कयो आहे तंहिंजो नतीजो बि तव्हां सभिनी खे हिकु ॾींहुं गॾिजी भोगणो पवंदो। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में अॼु जो ही चूंड एडिटोरियल जंहिंजो उनवान हुयो अवाम खे निधणको कंदड़ हुक्मरान तबका, अवां जे समातुनि जे नज़र कयोसीं। प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया रोज़ानो सुबुह जो 7:30 वॻे, मंझंदि जो 12:30 ते ऐं शाम जो 7 वॻे नशर कयो वेंदो आहे। ॿुधण न विसारींदा। प्रोग्राम जे हवाले सां पंहिंजा कमेंट्स ऐं राया असांजी हिन ईमेल ते ॾींदा। ईमेल आहे info@radiovoiceofsindh.com। तव्हांजे रायनि ऐं कमेंट्स जो इंतज़ारु रहंदो। हाणे रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणीअ ते पहुतो। वरी ॿिए बुलेटिन में हाज़िर थींदासीं। ओसि ताईं फाज़िल चना खे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।